भला इहा ॻाल्हि सही आहे त सिंध जूं जेके बि सरकारी यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में घणे में घणो ग्रांट या हू फंड्स कराची यूनिवर्सिटी खे मिलनि था। हा अच्छा, हा बिल्कुलु। हा पोइ इहो जाइज़ आहे नाजाइज़ आहे? शागिर्दनि जी तादाद ते तादाद ते शायदि असां वटि 40,000 खां मथे शागिर्द पढ़नि था। अच्छा, 40,000 खां मथे शागिर्द पढ़नि था, त उहो शागिर्दनि जे शागिर्द ऐं उस्ताद जी रेशो ते ग्रांट जी कैलकुलेशन थी। ज़ाहिर ख़र्च त उहे ई थींदा न। बिल्कुलु ठीकु। ऐं डिपार्टमेंट्स ते असां वटि 56 टीचिंग डिपार्टमेंट्स आहिनि, 17 रिसर्च इंस्टीट्यूट्स आहिनि। एतिरा रिसर्च इंस्टीट्यूट सिंध जे कंहिं इदारे में कोन्हनि, ॿियनि सूबनि जी मूंखे ख़बर कान्हे, सिंध जे इदारनि में कोन्हनि। कनि कुझु बि न कनि उनखे पर अंग आहे। हा ठीकु आहे। हीअ सिंधी शोबो जेको आहे हाणे उन सां तव्हांजो रस्तो वास्तो रिश्तो आहे? वास्तो आहे, बिल्कुलु आहे। हाणे घणा सिंधी शागिर्द आहिनि? सिंधी माना शागिर्द घणा आहिनि, सिंधी न चओ, शागिर्द घणा? शागिर्द असां वटि पोएं साल ताईं त 100 शागिर्द हुआ 4 क्लासनि में। असां वटि असीं ॿारनि खे इनकरेज कंदा आहियूं त तव्हांखे जेकॾहिं ॿिए डिपार्टमेंट में दाख़िला नथी मिले त तव्हां सब्सिडियरी सब्जेक्ट अहिड़ो खणो जंहिंमें तव्हांजी दिलचस्पी आहे, मेजर ऐं माइनर जे जी, त उन में जे तव्हां 70 मार्कूं खणी वञो ॿिन्ही सेमिस्टर्स में त तव्हां एलिजिबल थी वेंदव उन शोबे में। उहो तव्हांजो मेजर थी वेंदो, सिंधी तव्हांजो माइनर थी वेंदो। मां अहिड़नि शागिर्दनि खे इनकरेज कंदो आहियां ऐं पोइ उन्हनि खे ट्रांसफ़र बि कराए ॾींदो आहियां, छाकाणि त जेकॾहिं IR में करे थो निकिरे, मास कम्युनिकेशन में करे थो निकिरे, त उन लाइ वधीक वसी मैदान आहे सिंधीअ जे भेट में। त असां वटि 100 खनि शागिर्द पोएं साल ताईं हुआ ऐं फस्ट ईयर में ईंदा 40-50 शागिर्द। हिन साल फस्ट ईयर में 23 शागिर्द आया आहिनि। ऐं इहो जीअं मथे जीअं वधंदो थो वञे तीअं, छाकाणि त हीअ जेको उनखे एनवायरमेंटल साइंस पढ़णी थी पए, उनखे इंट्रोडक्शन टू कंप्यूटर साइंस पढ़णो थो पवे, उनखे स्टैटिस्टिक्स पढ़णी थी पए, बिज़नेस मैथ्स पढ़णो थो पए, त जेकॾहिं शागिर्द 10 कोर्स आहिनि 2 सेमिस्टर्स में ऐं 8 पास नथो करे त पोइ उहो ईंदड़ साल में प्रमोट कोन थींदो। थियण बि न खपे। बिल्कुलु। त इहे ॿार ईअं, इहे जेके नई जेका तालीमी सिरिश्तो आयो आहे या नई डिग्री जेका 4 सालनि वारी आहे, BS वारी, उन में BS वारी, उन में पोइ ॿार धक खाई था वञनि ऐं ड्रॉप आउट थियनि था। दाख़िला ई नथा वठनि। न, मथे ॿिए सेकेंड ईयर में त कोन वियो न। जेकॾहिं मूं वटि 5 कोर्स फस्ट ईयर में उहो साल बि विञाई, हाणे उनखे पहिरीं उहो रहियल कोर्स करणा आहिनि, पोइ जे करे वियो त पोइ सेकेंड ईयर में ईंदो। पोइ जनरल व्यू छा आहे, बिहेवियर छा आहे? संजीदगी घटि आहे। ठीकु आहे, संजीदगी घटि आहे। हाणे सिंधी शोबो उहो 100 मां 23 ते आयो आहे? न, 50 मां 23 ते आयो आहे। ओवरऑल त 60-70 खनि शागिर्द आहिनि। अच्छा, पर 50 मां 23 ते आयो त उहो 30 निकिरी आहे न, त हाणे 70 ते अचे वियो। हाणे 70 आहिनि। हा, 70 खे पढ़ाइण लाइ 36 जो स्टाफ आहे। 36 जो? तॾहिं तव्हां चओ था न उस्ताद हिते, कुल उस्ताद घणा आहिनि सिंधी शोबे में? सिंधी शोबे में हिन वक़्तु कुल 2 उस्ताद आहिनि। अच्छा। हा, सिंधी शोबे जा उस्ताद रिटायर थी विया। पालारी साहब रिटायर थी वियो, डॉक्टर गफ़ूर रिटायर थी वियो, डॉक्टर शेर हलियो वियो होॾे। त हिन वक़्तु रेगुलर स्टाफ 2 ॼणा आहिनि, बाक़ी विज़िटिंग फैकल्टी आहे। उहे जेके रिटायर्ड उस्ताद आहियूं उहे फ़िलहालु पढ़ायूं था, जेतर वरी नवां टीचर भर्ती थियनि। हूअं असां वटि 7 जो कैडर, सैंक्शन कैडर स्ट्रेंथ 7 टीचरनि जो आहे। 7 टीचर, माना 7 हर वक़्तु रहिया आहिनि? 6 त रहिया आहिनि हमेशह। हा, 6 त हमेशह रहिया आहिनि। ऐं उहा जेको सिंधी शोबो आहे उन जी मजमूई परफॉर्मेंस छा आहे सिंधी ॿोली लाइ, लिखत लाइ? न, परफॉर्मेंस अबव एवरेज आहे। अबव एवरेज आहे। एक्सीलेंट न? एक्सीलेंट आहे। ठीकु आहे। हाणे अचूं था तव्हांजो जेको ॿियो आहे शाह लतीफ़ चेयर। जी। शाह लतीफ़ चेयर जो तस्वर ॾिनो अयाज़ कादरी साहब? न,
हा, तसव्वुर अयाज़ कादरी साहिबु ॾिनो, हा। बिल्कुलु हा, तसव्वुर अयाज़ कादरी साहिबु ॾिनो ऐं इन खे मंज़ूरु कयो ज़ियाउलक, जनरल ज़ियाउलक मंज़ूरु ठीकु कयो। थियो। हा, तंज़ीम फ़िक्रो नज़र, मूसा बूटे वारी, इन्हनि जो हर साल सखर में इज्तिमा थींदो हो। उते पोइ असां शागिर्द मोकिलिया, उन्हनि शागिर्दनि वञी उते घुर कई त ज़ियाउलक पुछो हे छा था चवनि, छा आहे? पोइ हुननि खे ॿुधायो वियो त हुन चयो त हा ठीकु आहे, आउं करे ॾींदुसि। पोइ हुन ख़त लिखियो हिकिड़ो सिंध गवर्नमेंट खे त सिंध यूनिवर्सिटी या कराची यूनिवर्सिटीअ में शाह लतीफ़ चेयर क़ाइमु कयो। सिंध यूनिवर्सिटी वारनि उन्हनि ते को रिस्पांस कोन ॾिनो। कराची यूनिवर्सिटीअ रिस्पांस ॾिनो, जमील जालबी साहिबु तॾहिं वाइस चांसलर हो। हुन चयो जेकॾहिं असांखे हेॾे जमील जालबी हो, होॾे शेख अयाज़ हो। होॾे शेख अयाज़ हो, हा जी हा, ठीकु बिल्कुलु हा, बिल्कुलु। त जेकॾहिं फंड्स प्रोवाइड करे ॾींदव त असीं खोलण लाइ तयारु आहियूं। पोइ हुनखे चयो त तव्हां खोलियो, असीं पोइ फंड्स ॾींदासूं। त हुन कादरी साहिब खे डायरेक्टर अपॉइंट कयो, यूनिवर्सिटी ॾींदी रही। पोइ सिंध सरकार फंड्स ॾिना, पोइ HEC फंड्स ॾिए थी। हाणे तव्हांखे फंड्स 3 ॼणा था ॾियनि? न, असांखे फंड्स रुॻो HEC थी ॾिए, HEC फेडरल HEC ॾिए सिंध थी। गवर्नमेंट नथी ॾे? सिंध गवर्नमेंट कोन थी ॾिए, ठीकु सिंध गवर्नमेंट कोन। आहे। ऐं कराची यूनिवर्सिटी ॾे थी? न, कराची यूनिवर्सिटी असां ख़ुदि मुख़्तार इदारा आहियूं। असां कराची यूनिवर्सिटीअ जो हिसो ज़रूरु आहियूं, पर माली तौर ते असांजो यूनिवर्सिटी सां को तालुक़ु कोन्हे। उहो तव्हांखे असांखे HEC थी ॾे? HEC ॾिए थी। ठीकु आहे। जेके 17 जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त रिसर्च इंस्टीट्यूट आहिनि, उन्हनि में शाह लतीफ़ चेयर बि हिकिड़ो रिसर्च इंस्टीट्यूट आहे जंहिंखे HEC डायरेक्ट फंडिंग करे थी। HEC इन्हनि सभिनी 17 इंस्टीट्यूट्स खे डायरेक्ट फंडिंग करे थी। एडमिनिस्ट्रेटिव कंट्रोल यूनिवर्सिटी जो आहे, फाइनेंशियल कंट्रोल यूनिवर्सिटी जो न आहे। हाणे उहा शाह लतीफ़ चेयर जेका आहे उन में अवां डायरेक्टर कॾहिं थिया? मां 2010 में। 10 में। उनखे 16 साल तव्हांखे थिया? जी, 16 साल। छा छा कयो अथव? इंसाइक्लोपीडिया ते कमु पिया कयूं, इंसाइक्लोपीडिया ते कमु पिया कयूं ऐं कराची रिसर्च जर्नल कढंदा आहियूं। कराची रिसर्च जर्नल जेको आहे पहिरियों सिंधी रिसर्च जर्नल आहे जंहिंखे HEC जी रिकग्निशन मिली। ठीकु आहे। ऐं इंसाइक्लोपीडिया पंहिंजे लेखे एतिरो वॾो ऐं वसी कमु आहे, तव्हांखे शायदि ख़बर हुजे त इंसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका जो जेको पहिरियों वॉल्यूम आयो उहो 50 सालनि खां पोइ आयो ऐं अलाए केतिरा एडिटर आया जेके मरी विया ऐं ख़तमु थी विया। सो इहो 2010 खां इंसाइक्लोपीडिया ते कमु पिया कयूं। 3 वॉल्यूम हुन जा अची चुका आहिनि। फंड्स जी खोट आहे, रिसर्च ऑफिसर असांजा सरकारी खातनि में कॼी विया, हलिया विया, त हाणे कम जी रफ़्तार घटिजी वई आहे। 4थे जुल्द खे पूरो करण वारा आहियूं, इन खां पोइ हिकिड़ो जुल्द ॿियो छपजंदो। 5 जुल्दनि में इहा इंसाइक्लोपीडिया पूरी थींदी। सलीम साहब, इहा पे ॻाल्हि कई त मिसाल शाह लतीफ़ आहे, उनजी हीअ चेयर आहे, ठीकु आहे। हाणे उन चेयर ते रिसर्च थी थिए न उन में, त उन में तव्हां शाह लतीफ़ जे लाइ उन ते, उन जी शाइरी ते जेका रिसर्च कंदा आहियो या कयो था, किथे पहुता आहियो? छा आहे, छा किथे पहुचाईंदव उनखे? हिकिड़ो त 2 ॻाल्हियूं आहिनि त शाह लतीफ़ जी शाइरी घण रुखी शाइरी आहे। हिकिड़ा त शाह लतीफ़ खे रुॻो सूफ़ी शाइर था सम्झनि त सूफ़ी शाइर आहे, तसव्वुफ़ जी शाइरी कई अथसि। हिकिड़ा उनखे सेक्युलर शाइर था सम्झनि, सेक्युलर शाइर आहे, उन त अवामी ॻाल्हि कई आहे, अवाम जी ॻाल्हि कई आहे। हिकिड़ा जेके आहिनि से उनखे इन्हनि रंगनि खां हटी हिकिड़ो अहिड़ो शाइर था सम्झनि जंहिं सिंध जे झर जंग खे घुमी ॾिठो ऐं झर जंग खे ॻायो, जंहिं सिंध जे मसइलनि खे ॻायो, जंहिं सिंध जे लोक कहाणियुनि खे ॻायो, सिंध जे सूरबनि खे ॻायो। ऐं जेका तमसीली शाइरी कई अथसि उहा उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अलॻि रंग आहे। तमसीली शाइरीअ में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हू किसे खे उतां खणे थो जिथे किरदारु, ख़ुसूसनि औरत जो किरदारु ॾुखनि ऐं ॾाकड़नि में थो अचे। हू उनजी उन वक़्त जी ॻाल्हि कोन थो ॿुधाए, ससी पुनूअ जी ॻाल्हि थो करे त जॾहिं पुनू धार थो थिएसि त तंहिंखां पोइ जेको आहे सो उनजे
ससीअ खे सलाहूं बि ॾिए थो, ससीअ खे मुखातिब बि थिए थो, ससीअ जे तकलीफ़ुनि ऐं जन जी ॻाल्हि बि करे थो। त शाह पंहिंजे लेखे हिकिड़ो सिंध जो उहो अवामी शाइर हो जंहिं हर कंहिंजे हर इंसान जे हर फ़िक्र जे माण्हूअ जे हर मुले खे बि जेको आहे सो तनक़ीद करे थो, उन ते बि तनक़ीद करे थो। त ॿिए पासे जेको आहे सो हुज़ूर जे शान में बि जेको आहे सो करे थो, त ॿिए पासे रब जे शान में बि करे थो, त टे पासे जेको आहे सो सुर सारंग में सुर घातूअ में। त हू एतिरो घण रुखो शाइर आहे जो मां सम्झां थो त अञा ताईं असां ट्रम्प खां वठी हेल ताईं असां अञा ताईं शाह जे शाइरीअ जे सभिनी रुखनि खे उजागर कोन करे सघिया आहियूं, ऐं इन लाइ अञा वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। ऐं हर सोच ऐं फ़िक्र जो माण्हू उनखे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में ॾिसे थो, ऐं पंहिंजे अंदाज़ में ॾिसण जे करे ना इतफ़ाक़ियूं बि घणियूं पैदा थियूं थियनि। छाकाणि त मां जेका सोच रखां थो, तव्हांजी सोच उन खां मुख़्तलिफ़ आहे, ॿिए जी सोच उन खां मुख़्तलिफ़ आहे, पर इहा हिकिड़ी मञियल हक़ीक़त आहे त हुन सिंध खे, सिंध जे ऐंजनि खे, सिंध जे मसइलनि खे, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे ॻोठनि खे, सिंध जे झर जंग खे ॻायो आहे, ऐं उनखे अहिड़ी रीति पेश कयो आहे जो असां मां हर को उनखे सम्झे थो त इहो बैत जेको आहे इहो त आहे ई मुंहिंजे लाइ, इहो बैत आहे ई मुंहिंजे लाइ। जेका शाह लतीफ़ चेयर आहे उन में हिकिड़े घण रुखे शाइर जे हवाले सां रिसर्च जेका आहे उहा भले सॼो वक़्तु हले, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि रुगो सम्झ में नथी अचे, उहा हीअ त जेका शाह जी ॿोली आहे उहा हाणे जैन ज़ी खां त वई, उन जैन ज़ी जो इंतज़ाम तव्हां कयो आहे रिसर्च में? न, फ़िलहालु कोन्हे। न, इन जो मतिलबु आहे त तव्हां मुंहिंजे लाइ, पंहिंजे लाइ ऐं असांजे हम उमिरि माण्हुनि ताईं इहो कमु करे ऐं तहक़ीक़ कंदव? कंदासूं, बिल्कुलु आहे, ईअं न? बिल्कुलु आहे। हिन इंसाइक्लोपीडिया मां जीअं इहो कमु ख़तमु थींदो त इन रुख खे खणिबो, बिल्कुलु। छो त हेसि ताईं इहो न आहे थियो। ठीकु आहे। शाह लतीफ़ जी चेयर जीअं त तव्हां उनजा सरबराह आहियो, त जनाब जेम्स सैद उन्हनि पहिरियनि माण्हुनि मां जिन पैगाम लतीफ़ लिखियो ऐं हिकिड़े पीर जी गादी जे बदिरां माण्हुनि जी ॻाल्हि कंदड़ हिकिड़े शाइर जी हुन ॿुधाई, जंहिंखां पोइ बाक़ी सॼो जान हलियो उते। बिल्कुलु। ट्रम्प चयो, सोरले चयो, ॿियनि सभिनी चयो, पर हिते अवामी तौर ते जेका ॻाल्हि थी सैयद इहा पेश कई, पोइ बाक़ी आहे। 8-10 सिंधीअ जा भले में भला शाइर शाह लतीफ़ जा तव्हांजी नज़र में जिन शाह ते शरह जे हिसाब सां वॾो कमु कयो हुजे? शाइरे त जीअं चयो त गुरबख्शाणीअ खां तव्हां शुरू कयो, गुरबख्शाणी आहे, कासमी साहबु आहे, उस्मान ॾीपलाई आहे, ऐं ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमुण आहे, इवन इमदाद हुसैनी जेको किताबु कोन्हे पर इमदाद हुसैनी वॾो शाइर आहे, तनवीर अब्बासी वॾो शाइर आहे। तनवीर अब्बासी शाह जे शाइरीअ ते जेको किताबु लिखियो आहे, जेकॾहिं उहो पढ़िजे त तव्हांखे शाह खे सम्झण में जेको आहे सो तमामु घणी मदद मिले थी। इवन सिराज बि शाह जो शाइर अथव, रसूल बख्श पली जो शाह जो शाइर अथव, जोयो साहब शाह जो शाइर अथव, शाह सचल सामी जी हुन हिकिड़ी कंपेरेटिव स्टडी कई आहे, तमामु वॾो हिकिड़ो कमु कयो आहे हुन, ऐं अहिड़े नोयत जो कमु ॿिए कंहिं शाइरे कोन कयो आहे या ॿिए कंहिं आलिम कोन कयो आहे। हिकिड़ो आख़िरी ॾुखियो सुवाल थो पुछां। हा सफ़ा ॾुखियो। हा बिल्कुलु बहाज़ुर आहे। प्रोफेसर सलीम मेमण जेको ब्रॉडकास्टर आहे, जेको लेक्चरर आहे, जेको प्रोफेसर आहे, जेको PhD थो कराए, जेको कराची यूनिवर्सिटी में
हिकिड़े वॾे अरसे खां उते मौजूदु आहे। तव्हां महसूसु कयो था त जेको सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन वारो चैप्टर आहे उहो उन में तव्हांखे इन्वॉल्व न थियणु खपे, उन ते मूंखे इन्वॉल्व न थियणु खपे। माना हर हंधि माण्हू हर हंधि हुजे, इन खां बहितर आहे जिते आहे उते पंहिंजो पर्टिकुलर कमु करे। जीअं तव्हां 16 सालनि खां चेयर में वेठा आहियो, सही। छा था चओ? ॾिसो, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे मूं जॉइन कयो जॾहिं मां लेक्चरर हुउसि, ठीकु थियो। रेडियो ते ख़बरूं पढ़ंदो हुउसि, मूं तॾहिं जॉइन कयो ऐं मूं महसूसु कयो त असांखे कमु करणु घुरिजे। ऐं असांखे जेको सरवाण मिलियो डॉक्टर सलेमान शेख, उन जी जेका सोच हुई ऐं उन जो जेको कमु करण जो तरीक़ो हो, उन में चार्म नज़र आयो। चार्म इहो त सिंध जी ख़िदमत कजे, सिंधी आवाम जी ख़िदमत कजे, त इन करे उन में मां दाख़िलु थियुसि। ऐं मूं को घणो, ऐं मां 72 खां 1989 ताईं लाॻापियल रहियुसि, पर मूं वटि को उहिदो कोन हो। 1989 में कॉन्फ्रेंस, सचल कॉन्फ्रेंस को ठाही सिंध ग्रेजुएट एसोसिएशन। मूंखे शौक़ साहब वठी, मां उहिदेदार कोन हुउसि, तंहिं करे हुननि मूंखे कोन सॾायो, मूंखे कोन करायो। मूंखे वठी वियो, चई यार हल, तूं यूनिवर्सिटी में कॉन्फ्रेंसूं वग़ैरह कराईंदो थो रहीं, त हली तूं हुते बि हली थोरो ॿियो हेड बि तव्हांजो। हा, बिल्कुलु ठीकु आहे, कंट्रीब्यूट कर। मां वियुसि। जॾहिं उते ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं त मूंखे यूनिवर्सिटी में कॉन्फ्रेंसूं कराइण जो तजुर्बो हो, त मूं ॻाल्हाइणु शुरू कयो त उन्हनि खे मुंहिंजी ॻाल्हियुनि मुतासिर कयो, त हुननि मूंखे चयो भई तूं बि असां सां गॾिजी कमु कर। मुंहिंजो ठीकु आहे। पोइ ख़बर पई त जेका ॻाल्हि चवां त उहो चवनि पियो तूं कर, तूं हे कमु तूं कर, उसको छुट्टी क्या मिली जिसने सबक यादि किया। हा। सो सचल कॉन्फ्रेंस जेका थी, उन में मां, मज़हर मेमुण ऐं निसार हाफ़िज़ वीचारो हाणे गुज़ारे वियो, असां टे हुआसीं जिन ॾींहुं राति करे उहो कमु कयो। जॾहिं उहो कमु थियो, उनजो बि हिकिड़ो दिलचस्पु वाक़ियो तव्हांखे ॿुधायां त असां सॼी सिंध जो दौरो कयो। हिंदुस्तान मां 5 अदीब आया हुआ, उन्हनि खे वठी सॼे सिंध जो दौरो कयो। ख़ैरपुर पहुतासीं त ख़ैरपुर यूनिवर्सिटी वारनि हिकिड़ो फंक्शन रखियो, उतां असांखे राति सखर में रहणी हुई। सो असां टिनी सोचियो त असां कॉन्फ्रेंस छा अटेंड कयूं, पाण हलूं सखर में राति रहण जो इंतिज़ामनि जो हली जाइज़ो वठूं। सो हुते सखर जे हिकिड़े लोकेलिटी में 4-5 होटल हुआ। उन्हनि उहो असांजे कुझु दोस्तनि उहे होटलनि में कमरा बुक कराए छॾिया हुआ। सो उते वियासीं त हिकिड़े होटल जो नालो रेड कारपेट, तव्हां मशहूरु होटल। उनजे भरिसां ॿी होटल हुई, उनजे भरिसां टी होटल हुई। त उन वक़्तु नई पाबंदी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन तां लथी हुई। डॉक्टर सलेमान शेख इन थियो, पर उहो चेयरमैन हो बरकत चौहान साहब, हैदराबाद जो उहो चेयरमैन हो। ऐं मुनव्वर कलोड़ो, मूंखे यादि नथो अचे नालो हुनजो, कलोड़ो साहब हिकिड़ो लाड़काणे जो हो, उहो सेक्रेटरी हो, यूनिवर्सिटी में असां सां गॾु पढ़ंदो हो। त कॉन्फ्रेंस जो ऑर्गेनाइज़िंग सेक्रेटरी डॉक्टर सलेमान शेख हो, पर अञा उहिदे ते कंहिं ते कोन आयो, छाकाणि त पाबंदी नई बेनज़ीर सिंध ग्रेजुएट्स तां पाबंदी रुॻो इहा हुई त सरकारी मुलाज़िम हिन जा मेंबर नथा थी सघनि, जेको ज़िया विधी। जी हा। त जॾहिं बसूं आयूं लथियूं त असां उन्हनि खे, महिमाननि खे, लेडीज़ बि हुयूं, जेंट्स बि हुआ, उन्हनि खे गाइड कंदा वियासीं भई हिते 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 हिते। चौहान साहब खे सलेमान शेख, अच्छा होटल जा मयार, होटल जे मयार सभई हिकु जहिड़ा हुआ, कमरा हिकु जहिड़ा हुआ। चौहान साहब खे जंहिं होटल में कमिरो ॾिनोसीं, सलेमान शेख खे रेड कारपेट में कमिरो ॾिनोसीं। उते ई जेको आहे सो चौहान साहब ॾाका ॿधी मूं ते चढ़ी वियो।
तूं सुलेमान खे जेको आहे सो रेड कारपेट में ॾिनो आहे, मूंखे थर्ड क्लास होटल में ॾिनो, कुझु सही होटल मां असां अची अॻ में ॾिठा आहिनि, सभई होटल हिकु जहिड़ा आहिनि, को फ़र्क़ु कोन्हे। तव्हां रेड कारपेट जी ॻाल्हि था कयो, मां तव्हां ॿिनि ॼणनि खे हेॾे थो शिफ्ट कयां, तव्हां ॿिनि खे वरी था शिफ्ट करे छॾियो, को मसइलो ई कोन्हे। ख़ैर बहरहाल हू नाराज़ रहियो। कॉन्फ्रेंस खां पोइ पोस्टमार्टम मीटिंग थी। हाणे पोस्टमार्टम मीटिंग में सभिनी छो छॾिया मूं ते। मां सिंध ग्रेजुएट जो मेंबर बि कोन हुउसि तॾहिं, छो छॾिया मूं ते। त डॉक्टर सुलेमान चयो त भई ॻाल्हि सॼी आहे। जॾहिं मीटिंग ख़तमु थी त मूं चयो साईं सभई मूं ते तीरनि जा निशान मूं ॾे आहे। चए भई ॻाल्हि सॼी आहे त जेको कमु कंदो पुछाणो हुनजो थींदो ऐं ग़लतियूं बि हुन जूं आंदियूं वेंदियूं। जेको कमु कंदो ई कोन उहो वेठो हूंदो पासीरो। सो तूं हिनखे माइंड न कर, इहो ठीकु आहे। चई ठीकु आहे। पोइ मूंखे चवंदो तूं हाणे अचु। पोइ मां आयुसि। पोइ मां डिप्टी सेक्रेटरी जनरल थियुसि हिकिड़े टेन्योर लाइ। वली मोहम्मद रोशन सेक्रेटरी जनरल हो। वली मोहम्मद हिननि सां नाराज़ थी हलियो वियो। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे उहिदेदारनि जी सोच वॾेरिकी अथव, इहो मां तव्हांखे ॿुधायां। सो उन ज़माने में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन थर में हिकिड़ी तंज़ीम हुई थरदीप, उन में कई तंज़ीमूं हुयूं। उनजी सरवाणी उन ज़माने में मिलियल हुई सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे। वली मोहम्मद रोशन सेक्रेटरी जनरल हो, लाखो साहब चेयरमैन हो। लाखे साहब ऐं वली मोहम्मद में तकरार थी पियो, वली मोहम्मद छॾे वञी घर वेही रहियो। मां डिप्टी सेक्रेटरी जनरल हुउसि, हिन करे हर कमु मां ॾिसंदो हुउसि। सो थरदीप जी जॾहिं गॾिजाणी जो एजेंडा आयो त मूं वलीअ सां ॻाल्हायो। मूं चयो मां त कॾहिं वियो ई न आहियां, मूंखे ख़बर ई कान्हे छा आहे छा न आहे। तूं वेंदो रहियो आहीं त तूं वञु, तूं महिरबानी करे वञु। चई मूंखे गाॾी ॾींदे त मां वेंदुसि। असां वटि हिकिड़ी गाॾी असांखे यूनिसेफ नज़र मेमण जॾहिं यूनिसेफ में हो त हुन यूनिसेफ मां हिकिड़ी गाॾी ॾियारी जेका असां फील्ड में इस्तेमालु कंदा हुआसीं। नज़र महर जी नज़र महर न न न न नज़र मेमण। नज़र मेमण यूनिसेफ में हूंदो हो कंहिं ज़माने में। अच्छा, उहो मां न सुञाणा। तव्हां कोन सुञाणो? हा, उहो बि सिंध ग्रेजुएट जो तमामु घणो कमिटेड क़िस्म जो कारकुन हो। सो मूं चयो ठीकु आहे, गाॾी तोखे मोकिलींदासीं। मूं अकाउंटेंट खे चयो बाबा सुभाणे मंझंदि जो गाॾी तेल भराए ऐं ड्राइवर खे पैसा ॾेई वली साहब जे घर मोकिलिजो। वली साहब बीहंदो। डॉक्टर दुरमोहम्मद बलोच हिकिड़ो असां वटि हूंदो हो, उहो मेडिकल ऑफिसर हूंदो ऐं असांजूं जेकी कैंपूं वग़ैरह लॻंदियूं उन्हनि खे ॾिसंदो। ठीकु आहे। दुरमोहम्मद जी मूं वटि फ़ोन आई, चई साईं तव्हां गाॾी मोकिलियो था होॾे, मूंखे त सुभाणे वञिणो आहे फील्ड में। मूं चयो दादा तूं कंहिंखां पंहिंजो प्रोग्राम कंहिंखां अप्रूव करायो? मां सेक्रेटरी जनरल आहियां, एक्टिंग सेक्रेटरी जनरल आहियां। तूं मूंखां त पंहिंजो को प्रोग्राम अप्रूव कोन करायो आहे। सो तूं पंहिंजो प्रोग्राम ठाहे। वली साहब मोटी अचे पोइ तूं हली वञिजांइ, मूंखे को एतिराज़ु कोन्हे। हाणे उनखे इहा रीचक ॾिनो लाखे साहब त तूं हीअं चओ। थोरी देरि खां पोइ लाखे साहब जो फ़ोन आयो, तूं पाण छो कोन थो वञी, छो थो मोकिली हुनखे? मूं चयो साईं मां कॾहिं वियो न आहियां, मूंखे का ख़बर ई कान्हे, मां हुते वञी वाइड़नि वांगुरु विया त हुनखे वञणु ॾियो। ॿिए ॾींहुं गाॾी कोन वई। ॿिए ॾींहुं वली मूंखे फ़ोन कई मंझंदि जो 2 वॻे त साईं गाॾी कोन आई आहे। मूं चयो ठीकु आहे दा। मां वियुसि टीवीअ ते ख़बरूं पढ़ंदो हुउसि, टीवी ते ख़बरूं पढ़णु वियुसि। उतां पंहिंजी इस्तीफ़ा लिखी ऐं टीवी जे हिकिड़े पटे वाले खे 5 रुपया ॾिनमि त हे वञी सिंध ग्रेजुएट असीं शाम जो वेहंदा हुआसीं, रिम्पा वञी ॾेई आ रिम्पा में। उहो वञी ॾेई आयो। वठां थी वई, हे सॾाइण जी मूंखे कयूं, मां कोन वियुसि। पोइ डॉक्टर सुलेमान जे घर हिकिड़ी मीटिंग थी, उन में वेठासीं। पोइ माफ़ियूं तलाफ़ियूं थियूं, ॻाल्हि ख़तमु थी। मानी पिया खाऊं, मानी खाईंदे वरी लाखे वरी हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि करे छॾी। मां प्लेट उते ई रखी ऐं हथु ॿधी मां निकिरी आयुसि। पोइ मां सिंध ग्रेजुएट खे उहे 2 साल ॾिना रुॻे ऐं उनखां पोइ मां धार थी वियुसि। पोइ डॉक्टर साहब सां मुंहिंजो इख़्तिलाफ़ु रहंदो हो त साईं असांखे सेकेंड लाइन ठाहिणु घुरिजे, सेकेंड लाइन ठाहिणु घुरिजे। सेकेंड लाइन ठाहियो, पर को इन लाइ तयारु कोन हूंदो हो।
इहो हर इदारे जो प्रॉब्लम हा, आहे। को तयारु कोन हूंदो। तव्हां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे ऑफिस में वञी सेक्रेटरी जनरल जे कमरे में जेको बोर्ड ऑफ ऑनर लॻो पियो आहे ॾिसंदव त सलेमान शेख वली मोहम्मद, सलेमान शेख वली मोहम्मद, सलेमान शेख वली मोहम्मद। हाणे वरी जेको आहे सो बिरोही लाखो, बिरोही लाखो, बिरोही जाफ़री। जाफ़री जो हे 7हों टेन्योर आहे, जाफ़री साहिब जो 7हों टेन्योर आहे, चेयरमैन जी हैसियत में 4थों टेन्योर अथसि। जाफ़री साहिब वरी मूंखे नियापो कयो त यार तोसां मिलणो आहे। वियुसि, चई मां 3 टेन्योर करे चुको आहियां, चाहियां थो त तूं या अशफाक मेमण मां को चेयरमैन थिए। मूं चयो यार मूंखे का दिलचस्पी कान्हे, न मूं वटि एतिरो टाइम आहे, मां त तमामु हाणे कमु घणो वधी वियो आहे त मां त तयारु न आहियां। अशफाक वटि बि एतिरो वक़्तु अथई कोन, अशफाक इंट्रस्टेड अथई। जे अशफाक खे चवंदो त हा मां तयारु आहियां, पर अशफाक इंट्रस्टेड हूंदो ई, पर उनखे न कयो, उहो टाइम कोन ॾेई सघंदो। कंहिंखे कयूं? उहो स्कूल थो हलाए न जी, अशफाक साहब, हा, स्कूल थो हलाए न। स्कूल हलाए थो, हा। मेरांड एजुकेशन हा फाउंडेशन जो हा स्कूल हलाए थो। हा, सो चई पोइ कंहिंखे कयूं? मूं चयो पोइ करिणो अथव त महताब खे कयो। उहा हाणे सियासत बि छॾे ॾिनी, छाकाणि फे लीग मां जॾहिं बदज़न थी आहे छॾे ॾिनऊं। मूं चयो उनखे कयो। चई पोइ मूंखे वठी हल ॻाल्हाए। मूं चयो वठी थो हलां। वठी वियुसि मां। अदी पहिरीं त चयो त किथे तव्हां मूंखे फासायो। पोइ जाफ़री ऐं मूं क़ाइल कयोमांसि। सो मूंखे चई त जेकॾहिं तूं ईंदे त मां क़बूलु कंदुसि, बाक़ी न त मां क़बूलु कोन कंदुसि। सो मां कंहिं उहिदे लाइ कोन बीठो हुउसि। जेके कोऑप्ट कंदा आहिनि 5 ॼणा, उन्हनि मां मूंखे कोऑप्ट कयूं। असां जॾहिं शयुनि में हथ विझणु शुरू कया त उते मामला ठीकु कोन हा। त जिन जा मामला ठीकु कोन हा उन्हनि मुंहिंजे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आंदो। उहो पास कोन थी सघियो। पर पोइ अदी एॾी बदज़न थी वई जो हुन इस्तीफ़ा ॾेई छॾी। हुन इस्तीफ़ा ॾिनी त असां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। हिकिड़ा 6 महीना कमु कयोसीं, सुधारण जी कोशिशि कईसूं मामलनि खे। पर उते हाणे डॉक्टर साहब वारनि जेका सेकेंड लाइन कोन ठाही, उनजे करे उते हिकिड़ी मशरूम ग्रोथ थी वई। हाणे मशरूम ग्रोथ में उन्हनि में न का हमख़्याली आहे। बाक़ाइदे सियासत वांगुरु उते इलेक्शन्स थींदियूं आहिनि, बार्गेनिंग्स थींदियूं आहिनि, उहिदा विराइबा आहिनि, उहिदनि ते बार्गेनिंग थींदी आहे। आवाम सां, सिंधी आवाम सां का दिलचस्पी कोन्हे। हथ टोकियूं जमातूं ठहियल आहिनि वोट वठण लाइ। जीअं सिंधी अदबी संगत लाइ मामिलो थियो, ईअं ई 100 खनि जमातूं आहिनि, जिन मां 50 जिन जमातूं हूंदियूं 50 जमातूं हथ टोकियूं आहिनि जेके वोट वठण लाइ आहिनि। सो मां को घणो अरसो सिंध ग्रेजुएट्स खे कोन ॾिनो, पर जॾहिं बि सिंध ग्रेजुएट्स खे घुर्ज पई मुंहिंजी, मां बिना उहिदे जे वञी कमु कयो आहे ऐं कमु करण लाइ तयारु हूंदो हुउसि। उनजो बुनियादी सबबु डॉक्टर सलेमान शेख हूंदो, जो उहो ॾाढो कमिटेड ऐं डिवोटेड माण्हू। सिंधी माण्हुनि लाइ आख़िरी ॻाल्हि कहिड़ी, हुननि खे छा था चवणु चाहियो? सिंधी माण्हुनि खे ॾाढी ॾुखी क़ौम आहे। अच्छा, ॾाढी ॾुखी क़ौम आहे ऐं पंहिंजे पाण खे बदहालीअ में पहुचाइण में उनजो पंहिंजो वॾो किरदारु आहे। जेकॾहिं असां इहो तइ करे छॾियऊं त मूंखे अयूब शेख जी टंग छिकणी न आहे ऐं अयूब शेख खे सलीम मेमण जी टंग छिकणी न आहे, त शायदि असीं कंहिं पाथ ते हली सघूं। पर जेतर इहा रविश ख़तमु न थींदी, जेका ख़तमु थियणु ॾुखी थी नज़र अचे। सलीम मेमण ऐं अयूब शेख जो जहिड़ो थो थिए त ख़बर थी लॻे त साईं शेख कबीले ऐं मेमण कबीले में जहिड़ो थी आहे। भई न मेमण को कबीलो आहे, न को शेख को कबीलो आहे। 2 फ़र्द आहिनि। 2 फ़र्द आहिनि। उन्हनि 2 फ़र्दनि जे जहिड़े खे जेको आहे सो ज़ातियुनि में ऐं कबीलनि में जेको असां आणे छॾियो आहे, उहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं उन मां रोज़ तव्हां ॾिसो केतिरा माण्हू, केतिरियूं नियाणियूं पयूं ॿारजनि। उन नियाणियुनि जो छा ॾोह आहे? नियाणी त तव्हां मारे था छॾियो, मर्द खे तव्हां जेको आहे सो पैसा वठी ऐं छॾे था ॾियो।
त इहो जेतर न्याणी जी इज़त करणु सिंधी कोन सिखंदो, न्याणी जी इज़त करणु कोन सिखंदो ऐं न्याणीअ ते एतबार करणु कोन सिखंदो, तेतर सिंधी क़ौम में मां नथो सम्झां त को सुधार अची सघे थो। सलीम मेमन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असां तव्हांखे ॿ दफ़ा तकलीफ़ ॾिनी त तव्हां असांखे टाइम ॾिनो, वॾी महिरबानी। ऐं कई ॻाल्हियूं जेके मुंहिंजे लाइ ज़ाती तौरु ॿुधंदड़नि जे लाइ बि नयूं हूंदियूं, नयूं आहिनि। ऐं कई शयूं आहिनि जेके सिखी सघजनि थियूं, सिखूं नथा। कई शयूं आहिनि जेको मैदान खुलियो पियो आहे, उन मैदान में वरी मुक़ाबले लाइ तयारी कान्हे। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे घुरायो, तव्हांजा थोरा। नाज़रीन, ही हुआ जनाब प्रोफेसर सलीम मेमन साहब। ऐं सलीम मेमन साहब जी हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, उहो त सॼो इंटरव्यू ॿुधी अवां सम्झी सघंदा त हिकिड़ो माण्हू किथां हलियो, किथे पहुतो ऐं हुन छा छा कयो आहे। पर मां ज़रूरी थो सम्झां त ही अवां जेके टाइटल ॾिसो था मुख़्तलिफ़ किताबनि जा, इहे किताबनि में हिकिड़ा किताब साईं जा पंहिंजा लिखियल आहिनि ऐं हिकिड़ा किताब साईं तर्जुमो कया आहिनि, साईं सहेड़िया आहिनि, साईं उन्हनि खे तरतीब ॾिनो आहे। मसलन उन में इब्राहिम जोइ साहब आहे, उनजी जेका 100 सालगिरह आहे, या जनाब सिराजुल हक़ मेमन साहब आहे, या फैज़ अहमद फैज़ साहब आहे। अहिड़े नमूने सां ॿिया कई माण्हू। ऐं ही जेके ॿ किताब तव्हां ॾिसो था, 2 जुल्द साईं, 5 जुल्द टोटल, 2 साईं वटि अवेलेबल न हुआ त साईं 2 तव्हांखे पेश कया अथमि, टियों कोन हो। सो 2 बाक़ी अचणा आहिनि। सो ही इनसाइक्लोपीडिया शाह लतीफ़ वारी मुंहिंजो त हिन इंटरव्यू मां मूं ही सिखियो आहे त असांखे पंहिंजे नए नस्ल खे शाह जी ॿोली ॿुधाइणी बि पवंदी, सेखारणी बि पवंदी, सम्झाइणी बि पवंदी। ऐं जेकॾहिं ॿोली जा लफ़्ज़, ॿोली जी माना उहा रुॻो हिकु पेटे ताईं, हिकु एज ग्रुप ताईं रही ऐं ॿिए ग्रुप उनखां टोटल क़तअ कयो त पोइ असांजो समूरियूं शाइरियूं, समूरो अदब, समूरो जेको इतिहास आहे ऐं असांजी सॼी दानिश्वरी आहे ऐं असांजो जेको सॼो तख़यल आहे, उहो सभु जो सभु तारीख़ में त मौजूदु हूंदो, पर तारीख़ सर्जींदड़ नए नस्ल में मौजूदु न हूंदो। इन करे इन ॻाल्हि ते ग़ौर कजो ऐं इन ॻाल्हि ते सोचिजो त जीअं सलीम साहब चयो त रिसर्चर बि घटि था वञनि, इंट्रस्ट बि घटि थो वञे, शाइर बि घटि था वञनि, त इहो असां मथां खां हेठि ताईं जेको सफ़र था कयूं, अचो त हिकु हंधि बीही वरी सोचे ऐं वरी थोरो मथे सफ़र करणु शुरू कयूं। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं, लीडर टीवी ॾिसण लाइ ऐं माण्हुनि खे हीउ सभु कुझु ॿुधाइण लाइ। अव्हांजी वॾी महिरबानी।